अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां शाहराज़ अहमद तव्हां ॾिसो टुडेज़ वर्ल्ड दिल जी गहराइन सां के भली कार कयूं था। नाज़रीन, एज़ लास्ट एपिसोड हिन दफ़े बि अव्हांखे सभिनी खां पहिरीं असां अमेरिका वठी हलंदासीं। त अमेरिका में हींअर वॾो हिरास ऐं ख़ौफ़ हींअर महसूसु कयो पियो वञे अमेरिका मां, जो त अमेरिका जी जेका US इंटेलिजेंस आहे उनजो हिकिड़ो यंग पैशनेट ऑफिसर जैक टेसरा, जेको 21 सालनि जो आहे ऐं US एयर नेशनल गार्ड्समैन जूनियर नेशनल गार्ड्समैन आहे, उहो उन हिकिड़ा जेके सेंसिटिव डॉक्यूमेंट्स आहिनि उहे लीक करे छॾिया आहिनि ऐं उहे सेंसिटिव जेके डॉक्यूमेंट्स आहिनि उहे पंहिंजे हिकिड़े फ्रेंड सर्किल हिकिड़ो व्हाट्सएप ग्रुप में लीक कया आहिनि। उहो व्हाट्सएप ग्रुप जेको हुयो उहो हिन जो हिकिड़ो पहिरीं हिकिड़ो ठहियलु ग्रुप हुयो जैक टेसरा जो, जेको पीक ऑफ दी लॉकडाउन जेको पेंडेमिक हलियो पियो कोविड जो, उन कोविड में उहो व्हाट्सएप जो ग्रुप आहे उहो क्रिएट थियो हुयो ऐं उन व्हाट्सएप ग्रुप में जेके बि बॉइज़ हुआ उहे मीम्स शेयर कंदा हुआ, गन्स जूं तस्वीरूं शेयर कंदा हुआ ऐं उन खां पोइ जेका रेवोल्यूशनरी जेका टॉक आहे उहा कंदा हुआ। त उन में यूक्रेन जो ज़िक्र हमेशह थींदो हुयो। इहो जेको बि ग्रुप जी जेका मां तव्हांखे कन्वर्सेशन ॿुधायां पियो, जेका इन्वेस्टिगेशन ॿुधायां पियो, उहा जैक टेसरा जे लाइक कॉट थियण खां पोइ या इन्वेस्टिगेशन कई वई त उन में ख़बर पई त व्हाट्सएप ग्रुप में जेका चैटिंग आहे उहा कहिड़े फॉर्मेट में थींदी हुई। उन खां पोइ जेको जैक टेसरा आहे उन जा जेके नेबर्स आहिनि उन्हनि खां इन्वेस्टिगेशन कई वई त उन्हनि चयो त हमेशह जेको जैक आहे आर्मी में मिलिट्री में वञण जी ॻाल्हि कंदो हुयो, जो त हुनजो जेको फैमिली जो बैकग्राउंड आहे उहो बि सॼो हिकिड़ो मिलिटेंट बैकग्राउंड आहे। हुनजो जेको स्टेप फादर आहे उन 34 इयर्स जेके आहिनि उहे मिलिट्री में पंहिंजा ॾिना आहिनि ऐं उन खां पोइ उन जा इलाही सारा जेके एफर्ट्स आहिनि उहे अमेरिका जे लाइ अमेरिका में हिकिड़ा मञा वेंदा आहिनि त जैक टेसरा जी जेका पूरी फैमिली आहे उहा वॾी लॉयल फैमिली आहे ऐं अमेरिका जेको आहे उन्हनि जी जेका फैमिली जी जेका लॉयल्टी आहे उनखे एडमायर करे थो। पर ही जेको जैक जेको एक्ट कयो आहे, जेका हीअ एक्टिविटी थी आहे, इहा एक्टिविटी अमेरिका खे इलाही पोइते वठी वञी सघे थी, छो जो इन डॉक्यूमेंट्स में हिकिड़ो सेंसिटिव डॉक्यूमेंट उहो बि हुयो जेको यूक्रेन वॉर सां मुंसलिक हुयो ऐं रशिया जे ऐं इहो अमेरिका जे जेके US एयर जेके बेसिस आहिनि उन जे हवाले सां डिफेंस सिस्टम जेको आहे, एयर डिफेंस सिस्टम जेको आहे उन जे हवाले सां उहो डॉक्यूमेंट जेको हुयो उहो कॉन्क्लूजन में हुयो। उन डॉक्यूमेंट में उहे सभु रिस्ट्रिक्शन स्ट्रेटजीज़ जेके बि उन्हनि जा जेके स्ट्रक्चर हुया उहे लिखियलु हुया ऐं उहो डॉक्यूमेंट शेयर करे जैक टेसरा जेको आहे उन थोरो शर्मिंदा करे छॾियो आहे मिलिटेंट्स खे। पर जेका इहा मिलिटेंट आहे, जेके इहे मिलिटेंट्स आहिनि, जेका इहा इंटेलिजेंस आहे, उन्हनि मां इन्वेस्टिगेशन ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन इहा बि ख़बर पई आहे त उन्हनि जा जेके पंहिंजा ऑफिसर्स आहिनि ऐं जेके पंहिंजा अलायंस आहिनि, जेके दोस्त मुल्क आहिनि, दोस्त कंट्रीज़ आहिनि लाइक रशिया, उन्हनि ते बि उन्हनि जी हिकिड़ी वॾी नज़र रखियलु हुई। उन खां पोइ जेके इन्हनि जा पंहिंजा ऑफिसर्स आहिनि, जेके US जनरल काउंसिल जा जेके ऑफिसर्स आहिनि, उहे उन्हनि ते इन्हनि जी वॾी नज़र रखियलु हुई। गॾु गॾु जेका यूनाइटेड नेशन आहे उनजो सेक्रेटरी जेको जनरल आहे उन ते बि जासूसी कयल हुई। सो आफ्टर दिस ऑल मैसअप जेको जैक टेसरा आहे इलीगली जेके डॉक्यूमेंट्स व्हाट्सएप ग्रुप में शेयर कया ऑनलाइन, उनजो जेको लीगल लॉयर आहे उन हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे ऐं इहा स्टेटमेंट जेका आहे उहा हैरत अंगेज़ स्टेटमेंट आहे, छो जो उनजो जेको लॉयर आहे उहो चए थो त जैक टेसरा जेको आहे इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स जो शिकार आहे। सो बेसिकली ही वॉन्ट टू शो देम के हाउ मच अमेरिकन मिलिटेंट्स इज़ ट्रस्टेड ऑन हिम। सो अगरि इहा ॻाल्हि हुई त पोइ इहो ट्रस्ट ब्रोक करण जी कहिड़ी ज़रूरत हुई, इहो ट्रस्ट टोड़े करे ऐं इहो ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई त अमेरिकन मिलिट्री मूं ते केतिरो ट्रस्ट करे थी। ऐं उन खां पोइ हिकिड़ो पब्लिकली ऐं हिकिड़े व्हाट्सएप ग्रुप में जंहिंमें सॼी यूथ हुई ऐं उहे जेके यूथ हुया उहे सभु जेके बि हुया उहे 21 साल जैक टेसरा खां बि नंढा हुया। सो उन्हनि इहा ख़बर इलाही ॿियनि ग्रुपन्स ताईं बि स्प्रेड करे छॾी। उन खां पोइ जॾहिं इहा ख़बर पई त इहा जेके सेंसिटिव डॉक्यूमेंट्स आहिनि इहे किथे किथे पहुता आहिनि, अमेरिका मिलिट्री इंटेलिजेंस, अमेरिका US जनरल, अमेरिका
सेक्रेटरी जनरल, अमेरिका डिफेंस सिस्टम, सभु जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहे ख़ौफ़ज़दा आहिनि, जो त उन्हनि में जेका बि सेंसिटिव इंफॉर्मेशन हुई उन में यूक्रेन जी हिकिड़ी वॾी जेका हिडन स्ट्रेटजी हुई उहा उन में शामिल हुई. सो यू माइट हर्ड ऑफ दिस ह्यूज लीक एंड दिस इज़ वेरी सीरियस, छो जो US जेका आहे उहे पंहिंजी एडवर्सरीज़ जेके आहिनि उन्हनि खां अलावा जेको US सेक्रेटरी जनरल आहे उन ते जासूसी कई. उन खां पोइ US सेक्रेटरी जनरल खां पुछो वियो त अव्हांखे ख़बर हुई त अव्हां ते केरु जासूसी करे पियो, समवन इज़ स्पाइंग ऑन यू, त उन जो हिकिड़ो वॾो कॉन्फिडेंटली हिकिड़ो जवाबु हुयो त आई एम नॉट सो सरप्राइज़, ऐं मूंखे इहा ख़बर हुई त इहे माण्हू जेके आहिनि उहे काफ़ी टाइम खां हिकिड़ो मूं ते जासूसी करे रहिया आहिनि. उन खां पोइ जेको US डिफेंस डिपार्टमेंट आहे मिस्टर पैट्रिक, उन इहा ॻाल्हि कई आहे त 24/7 असां इन्वेस्टिगेशन कंदासीं जैक टेक्सरा जे इन ते लीक ते जेके डॉक्यूमेंट्स लीक थिया आहिनि, जेके सेंसिटिव डॉक्यूमेंट्स आहिनि उहे जेके लीक थिया आहिनि उन ते 24/7 जेको आहे उहो असां इन्वेस्टिगेशन कंदासीं त असांखे बेटर अंडरस्टैंडिंग थिए त जेको डॉक्यूमेंट्स लीक करण जो जेको इम्पैक्ट आहे उहो छा रहियो, ऐं उन खां पोइ जेको हिननि जो बैकएंड ते जेका मोटिव हुयो जैक टेक्सरा जो, उहो मोटिव असल में छा हुयो. जेको हिननि जो जेको लॉयर आहे उहो जेको चवे थो त जैक इंफीरियरिटी जो शिकार आहे, मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे. हिकिड़ो बेस्ट मिलिटेंट आहे ऐं इन वेरी यंग एज 21 ईयर में हू हिकिड़ो जूनियर एयर नेशनल गार्ड्समैन थी वियो आहे, ऐं उहो हिकिड़ो इंफीरियरिटी जो शिकार हुजे, हिकिड़ो मिलिटेंट, हिकिड़ो फ़ौजी. सो जेको लॉयर आहे उन जे बारे में बि US डिफेंस डिपार्टमेंट जेको आहे मिस्टर पैट्रिक जेको आहे उन इहा ॻाल्हि कई आहे त इन्वेस्टिगेशन कंदासीं जीअं असांखे बेटर अंडरस्टैंडिंग थिए त बैकएंड ते छा मसइलो हुयो, छा मोटिव हुयो इहे पेपर्स लीक करण जो. सो नाज़रीन, अगरि यूक्रेन जी तरफ़ असां वञी ॾिसूं त यूक्रेन इज़ फोर्सिबली पुश्ड बाय मॉस्को. जेको रशिया आहे उहो हींअर ज़बरदस्ती शुरू खां हली पिए, पर हींअर फुल एनर्जी सां बखमुत जेको आहे यूक्रेन जो जेको कैपिटल आहे उन ते कब्ज़े करण जी कोशिश में आहे. ऐं उन खां पोइ जेके फ्रंट लाइन जेके सोल्जर्स आहिनि उहे मुक़ाबिलो कनि था यूक्रेन जा जेके फ्रंट लाइन सोल्जर्स आहिनि, पर उन खां पोइ जेके बखमुत जा जेके डायमेंशन्स, बाक़ी जेके डायमेंशन्स आहिनि उन्हनि मां बि रशियन जेके सोल्जर्स आहिनि उहे घिरण जी कोशिशि कनि था अंदरि बखमुत में. ऐं हींअर ताईं घटि में घटि 45% जेको आहे उहो बखमुत रशिया जे कब्ज़े में अची वियो आहे. पर इहे शयूं जेके पहिरीं कोन हुयूं, पहिरीं एतिरो जज़्बातीपन रशिया में कोन हुयो. ही जेको चाइना हिकिड़ो वाइदो कयो, हिकिड़ी चाइना हिकिड़ी सॼी दुनिया में हिकिड़ी ॻाल्हि फैलाई ऐं उहा ॻाल्हि हिकिड़ी मुलाक़ात बि कोन हली. उहा ॻाल्हि जॾहिं चाइना वियो रशिया सां मिलणु, मुलाक़ात करणु, ऐं इहो पहिरीं बयानु करे वियो हुयो त हींअर कुझु बि थी वञे यूक्रेन में असां पीस मेंटेन कंदासीं ऐं रशिया सां कुझु बि थी वञे, कहिड़ा बि चैलेंजिस अचनि असां उहे उन्हनि खे फेस कंदासीं, रशिया खे असां रोकींदासीं. जॾहिं चाइना रशिया वियो मुलाक़ात करणु, उन खां पोइ मिस्टर जिनपिंग जेको आहे उन को अहिड़ो बयानु कोन ॾिनो जेको पहिरीं हिकिड़ो रेवोल्यूशनरी हिकिड़ो बयानु हुयो त हाणे कुझु बि थी वञे फ्रांस ऐं चाइना जी इहा ज़िम्मेदारी आहे त पूरी दुनिया में जेको आहे उहो पीस मेंटेन करे. सो उहे अहिड़ी का बि ॻाल्हि कोन थी. मुंहिंजो जेको मञिणो हुयो उहो जेका मुंहिंजी एक्सपेक्टेशन हुई उन एक्सपेक्टेशन जे हवाले सां मूं अव्हांखे ॿुधायो हुयो त हींअर चाइना यूक्रेन ते पीस क़ाइमु कंदो ऐं ज़रूरु कंदो. उन स्टेटमेंट मां इहो हिकिड़ो सेंस आयो पिए त हीउ वाक़ई हाणे पीस मेंटेन थियण वारो आहे यूक्रेन में. सो उहो त कोन थी सघियो. उन खां पोइ चाइना जेको आहे हींअर वरी हिकिड़ी दुनिया में नई स्टेटमेंट ॾिनी आहे ऐं उन स्टेटमेंट जो जेको मोटिव आहे उहो इहो आहे त वी आर दी पीस मेकर्स. ऐं उहा स्टेटमेंट इहा आहे त रशिया खे असां हथियार जेके आहिनि उहे सप्लाई कोन कंदासीं ऐं यूक्रेन में बि कोन कंदासीं त जीअं हीउ जेको कॉन्फ्लिक्ट आहे इहो ख़तमु थी वञे. त छा रशिया खे चाइना जे हथियारनि जी ज़रूरत आहे? रशिया जो जेको आर्म सप्लाई चेन आहे उहा त 100% जेका आहे उहा बेलारूस मां थी अचे. उन खां पोइ 92-96% जेका आहे उहा कज़ाकिस्तान मां थी अचे ऐं जेका 83% आहे उहा चाइना मां थी अचे. ऐं उन खां पोइ अगरि चाइना इहा बंदि करे थो छॾे त रशिया वटि इलाही कंट्रीज़ आहिनि जंहिंमां पाकिस्तान बि 3.36 जेका आहे 3.36% जेको आहे उहो हथियार सप्लाई करे थो रशिया खे.
ऐं उनखे इन हवाले सां चाइना जो त को बि अहिड़ो को ख़ासि को अहिड़ो जेको आहे स्टेप उहो कोन्हे पीस मेकिंग जे हवाले सां। सो हिकिड़ी तरफ़ चाइना आर्म सप्लाई बंदि थो करे रशिया जा, उन खां पोइ ॿी तरफ़ जेका रशिया ऐं चाइना जी जेका इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे उन में इकनॉमिकली जेका ग्रोथ आहे उनखे शइ ॾिए थो, उनखे वधाए थो। हींअर रशिया ऐं चाइना जी इकनॉमिकल ग्रोथ जेका आहे उहा दुनिया में सभिनि खां वधीक पई हले। अगरि जे हथियार बंदि करे ऐं तव्हां जेका ट्रेड आहे उनखे वधाईंदो ऐं रशिया खे तव्हां बिज़नेस ॾींदव, रशिया खे तव्हां इकनॉमिकली स्ट्रॉन्ग कंदव, त उहे जेके हथियार आहिनि उहे बेलारूस मां वठी सघे थो आराम सां। सो तव्हां पीस मेकिंग त कई कोन। सो इहे अहिड़ियूं स्टेटमेंट्स जेके आहिनि उहा हिकिड़ी स्टेट ॾिए थी जेका हाणे नेक्स्ट टू सुपर पावर थियण वारी आहे। सो इहे स्टेटमेंट सम्झ में नथियूं अचनि ऐं त इहे स्टेटमेंट छाजे लाइ ॾिनियूं वञनि थियूं। उन खां पोइ वरी चाइना पंहिंजे ई उन साॻे उन मोटिव ते आयो आहे त सॼो जेको ॾोह आहे उहो USA जो आहे, उहो नेटो जो आहे ऐं हिकिड़ो लफ़्ज़ बि हिकिड़ी स्टेटमेंट बि रशिया जे ख़िलाफ़ु चाइना कोन ॻाल्हाई आहे। ऐं जॾहिं अव्हांखे ॻाल्हाइणो अहिड़ो कुझु कोन हुयो, जॾहिं अव्हांखे को अहिड़ो स्टेप खणणो कोन हुयो, उन खां पोइ तव्हां इहे फ्रांस खे छो पाण सां कनेक्टेड करे इहा ॻाल्हि कई त असां दुनिया ते पीस मेकिंग पॉलिसी हलाईंदासीं ऐं को स्टेप जॾहिं तव्हांखे खणणो कोन्हे त पोइ तव्हां छो इहे रशिया जा तव्हां दौरा कया ऐं उन खां पोइ तव्हां यूक्रेन खे हिकिड़ी उमेदु ॾेखारी त असां तव्हां सां गॾु आहियूं, उन खां पोइ डायलॉग्स कराईंदासीं, नेगोशिएशन टेबल्स जेके आहिनि उहे असां ऑन कराईंदासीं। सो मां त नाज़रीन एतिरो ई चवंदुसि जेको ज़ेलेंस्की आहे उनजे सब्र खे शाबस आहे त हू सॼी दुनिया मां मदद घुरी चुको आहे, पर हींअर ताईं कंहिं बि उनजी मदद कोन्हे कई। हुनजा जेके पंहिंजा अलायंस हुआ उन्हनि बि उनखे छॾे ॾिनो। सो चाइना इज़ डूइंग नथिंग फॉर यूक्रेन ऐं जेको रशिया आहे उहो हींअर फोर्सिबली जेको आहे उहो अटैक करे रहियो आहे कंटिन्यूसली। उन खां पोइ रशिया ते बि का अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे आई। हीअ जेको मिस्टर जेक टैक्सियर हुयो, जेको मिलिटेंट ऑफिसर हुयो, एयर नेशनल गार्ड्समैन जेको हुयो, जंहिं सेंसिटिव डॉक्यूमेंट जेके आहिनि उहे लीक कया, उन सेंसिटिव डॉक्यूमेंट्स में अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हुई यूक्रेन वॉर जे हवाले सां जेको पूरो अमेरिका हींअर थरथिले में आहे। ऐं उन खां पोइ जेके हुन जा सेक्रेटरी जनरल आहिनि उन्हनि जी बि जासूसी थिए पई, US डिफेंस डिपार्टमेंट जेको आहे उन जी बि जासूसी थिए पई, त उन्हनि त किथे जेक खे कोन चयो हुयो त इहे जेके सेंसिटिव डॉक्यूमेंट्स आहिनि इहे उतां तव्हां कढरायो। सो हाणे इन वॉर जे पोयां कंहिं जो हथु आहे ऐं कहिड़ा कहिड़ा पावरफुल जेके कंट्रीज़ आहिनि उहे लॻल आहिनि। सो इहे अगरि फॉर सपोज़ ईअं एज़ अ व्यूअर ऐं एज़ अ एनालिस्ट अगरि ॿई कंपेरिज़न में वेहनि पाण सां गॾु वेही ॻाल्हाइनि त ॿिन्ही जो इहो ई मौक़िफ़ रहंदो त इहे US, इहे नेटो, इहो चाइना, इहे जेके सुपर पावर कंट्रीज़ आहिनि इन्हनि मां केर बि यूक्रेन सां गॾु नाहे बीठो। सो रशिया इज़ बीइंग सो पावरफुल कंट्री राइट नाउ। ऐं उन खां पोइ जेके बि रशिया जा जेके इहे सोल्जर्स आहिनि जेके बखमुत में फोर्सली इंटर थिया आहिनि, उहे 1 साल खां ट्रेनिंग वठी रहिया हुआ, उन खां पोइ इहे अचानक छॾिया विया आहिनि बखमुत जे हवाले सां। सो नाज़रीन, जीअं सवेल मूं अव्हांखे ॿुधायो त जेका बर्तानिया हुकूमत आहे उहा डेली ब्रीफिंग ॾींदी आहे त मॉस्को में हींअर जेके हालात आहिनि उन हवाले सां जेका स्ट्रेटेजी फॉलो कई बि वञे, उहा बर्तानिया जी ब्रीफिंग में वाइज़ली इहा लिखियलु आहे त रशिया जेको आहे हींअर कंहिं बि हवाले सां कंहिं बि कंट्री जे पावर में दॿिजी इहा जंग बंदि कोन कंदो ऐं यूक्रेन ते जेसीं ताईं कब्ज़ो नथो करे तेसीं ताईं का बि जेका कंट्री आहे उहा यूक्रेन जी मदद कोन कंदी। जॾहिं यूक्रेन ते कब्ज़ो थी वेंदो त उन खां पोइ जेके इहे कंट्रीज़ आहिनि इहे इमदादी सामान ऐं इहे जेके एड्स आहिनि, UN एड्स आहिनि, WHO आहे ऐं ह्यूमन राइट्स जा जेके डिपार्टमेंट्स आहिनि जेके US सॼी दुनिया में ह्यूमन राइट्स जी जेका हेल्प कंदी आहे ऐं टू बी वेरी ऑनेस्ट हिकिड़ी वॾी हेल्प कंदी आहे। सो उहे ई जेके हेल्प जा जेके साइकिल्स आहिनि उहे यूक्रेन में पहुचंदा। सो हींअर ताईं का बि हिकिड़ी इंटरनेशनली उमेदु नज़र कोन थी अचे जेका यूक्रेन सां गॾु बीह करे ऐं रशिया जो मुक़ाबिलो करे। ॿी तरफ़ नाज़रीन, अमेरिका में हिकिड़ो सुवाल बार बार हली रहियो हुयो त री-इलेक्शन्स कॾहिं थींदा, कीअं थींदा, केरु कंडक्ट कंदो। सो ही हैज़ गिवन द आंसर वेरी कॉन्फिडेंटली विच इज़ वेरी सून। ऐं उन खां पोइ जो बाइडन जेको आहे उहो मीडिया सां गुफ़्तगू कंदे इहा ॻाल्हि कई त मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुको आहियां त वरी हिन कंट्री खे मां ई रन कंदुसि।
पर जेके ॿिया जेके मेंबर्स आहिनि कैबिनेट जा उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त असां मिस्टर जो बाइडन सां हाणे गॾु कोन हूंदासीं। इहे पिंच ऑफ सॉल्ट सपोर्टर्स आहिनि। सो उन्हनि चंद माण्हुनि इहा ॻाल्हि कई आहे ऐं उन्हनि जी ॻाल्हि जी जेका वजह आहे उहा इहा आहे त जो बाइडन जेको आहे उहो 80 ईयर्स जो थी चुको आहे। सो असांखे कॉन्फिडेंस कोन्हे त हीअ 4 साल ॿिया ज़िंदा रहंदा। सो असां हींअर हिन दफ़े जेके री इलेक्शन्स थींदा उन में मिस्टर जो बाइडन खे असां सपोर्ट कोन कंदासीं। ऑन अदर हैंड जेके डॉक्टर आहिनि मिस्टर बाइडन जा, सो उन्हनि रिकग्नाइज़ कयो आहे हिम एज़ अ परफेक्ट हेल्दी मैन। सो मिस्टर जो बाइडन चयो आहे त हिन दफ़े जेका इलेक्शन थींदी री इलेक्शन्स थींदा मां उन में वॾो कॉन्फिडेंटली इन्वॉल्व आहियां ऐं उन खां पोइ मूंखे कंहिं बि शइ जी रोक टोक जी ज़रूरत कोन्हे। मूंखे ख़बर आहे त अमेरिकन्स अॼु बि मूंसां गॾु आहिनि। मां वरी इहा इलेक्शन्स खटे करे ऐं अमेरिका ते रूल कंदुसि। सो नाज़रीन थोरो हलंदासीं इंडिया जी तरफ़। त इंडिया में हींअर कोविड-19 जा जेके केसिस आहिनि उहे वधंदा पिया वञनि। उन में जेको हींअर सैटरडे जो जेको स्कोर आहे उहो 10,753 आहे। उन खां पोइ जेको फ्राइडे जो स्कोर आहे उहो 11,109 आहे। उन खां पोइ जेको थर्सडे जो स्कोर आहे उहो 10,158 आहे। सो हींअर कोविड-19 जा जेके केसिस आहिनि उहे वरी उभरनि पिया ऐं उन खां पोइ इंडिया में हींअर ख़ौफ़ज़दा हिकिड़ो माहौल आहे। इवन दे हैव अ नेशनल वैक्सीन ऐं उन खां पोइ मच स्ट्रॉन्गर वैक्सीन्स दैन पाकिस्तान। सो हींअर इंडिया में वॾो हिकिड़ो ख़ौफ़ आहे ऐं उन खां पोइ असां हर एपिसोड में इहा ॻाल्हि कंदा हुआसीं त विदिन 6 to 7 मंथ मैक्स 8 मंथ जेको कोविड पेंडेमिक जेको हुयो उहो वापसि रिवाइव थींदो ऐं उन खां पोइ उहे वापसि जेके लॉकडाउन्स आहिनि उहे सभु शुरू थी वेंदा, छो जो प्रिकॉशन्स जेके आहिनि उहे वरिता वञनि कोन पिया। सो इंडिया में इहा सूरत हाल आहे त हींअर 10,753 केसिस जेके आहिनि उहे सैटरडे जा इनरोल थिया आहिनि। उन खां पोइ जेको पाकिस्तान जो जेको हाल आहे कोविड-19 में उन में 70 केसिस जेके आहिनि उहे रोज़ जा केसिस आहिनि ऐं हींअर जेका लास्ट हिकिड़ी रिज़ल्ट टेस्ट थी आहे उहा 3695 माण्हुनि मां 70 जेके माण्हू आहिनि उन्हनि में कोविड मिलियो आहे। कोविड-19 जा जेके ट्रेसिस आहिनि उहे मिलिया आहिनि। पर इहो अगरि असां हिकिड़ो रेशियो कढूं त 3695 जेके माण्हू आहिनि उन्हनि मां 70 माण्हू जेके आहिनि उन्हनि खे कोविड निकितो आहे। सो पाकिस्तान जी जेका हींअर आबादी आहे उहा 22 करोड़ मां 23 करोड़ आबादी थी वई आहे ऐं 3695 मां अगरि 70 माण्हू निकिरनि था त इहो 2% आहे ऐं अगरि 23 करोड़ जो 2% कढूं त आंसर आहे 46 लख ऐं अगरि 23 करोड़ माण्हुनि जी टेस्ट थिए पाकिस्तान में त उनजो जेको जवाबु ईंदो उहो 46 लख माण्हुनि में कोविड जा जेके ट्रेसिस आहिनि उहे मिलंदा। सो कोविड जा जेके बि प्रिकॉशन्स आहिनि उहे जेके असां छॾे ॾिना आहिनि उहे असांखे वापसि करिणा आहिनि, छो जो असांखे वरी वापसि उन पेंडेमिक में नहाए वञिणो। वापसि असांखे उहो स्मार्ट लॉकडाउन हार्ड लॉकडाउन उहे लॉकडाउन जो जेको बि हिकिड़ो स्ट्रक्चर हुयो, जेको बि हिकिड़ो डिज़ाइन हुयो, लॉकडाउन वर्ड असांखे वापसि असांखे न खपे, जो त असांजो मुल्क हींअर एॾी सतह ते पहुतल आहे जिथे इकनॉमिकली वरी अगरि डाउन थिए थो त पोइ ग्रोथ नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे। सो इहे जेके बि असांजा प्रिकॉशन्स आहिनि उहे वापसि असांखे रिवाइव करणु खपनि। उन खां पोइ अगरि हींअर अहिड़ी सूरत हाल आहे अगरि मां पाण इन जी अगरि कोशिशि कंदो आहियां त अगरि कंहिंसां मां हथु न मिलायां त उहे इहा ॻाल्हि कंदा आहिनि त कोविड-19 त कॾो को ख़तमु थी वियो। सो अगरि ख़तमु थी वियो त पोइ हीअ रिज़ल्ट कहिड़ा आहिनि, हीअ रिज़ल्ट आर्टिफिशियल रिज़ल्ट्स त कोन्हनि, हीअ रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे ऑन इंटरनेट जेके आहिनि उन्हनि जी पाकिस्तान जी गवर्नमेंट जी जेका कोविड-19 जी जेका वेबसाइट आहे उन ते विज़िबल आहिनि। उन खां पोइ सिंपली अगरि प्रिकॉशन्स करण में का एम्बेरसमेंट आहे, हथु न मिलाइण में का एम्बेरसमेंट आहे ऐं अॻियां को हार्श जेस्चर साम्हूं अचे थो त उन्हनि खे तव्हां इहे रिपोर्ट्स ॾेखारियो ऐं उन खां पोइ अगरि उहे चवनि कोविड-19 आहे ई कोन त उन्हनि खे अव्हां चओ त असांखे सबूत ॾियो त कोविड-19 कोन्हे, त उन खां पोइ अव्हां सां हथ बि मिलाईंदासीं ऐं अव्हां सां भाकुर बि पाईंदासीं। इहे प्रिकॉशन्स जेके आहिनि इहे सभु ख़तमु करे छॾींदासीं। सो प्रिकॉशन्स फॉलो कजनि, सो जेको हीअ असांजो निज़ाम आहे उहो ईअं ई स्टेबल थी करे हली सघे। सो नाज़रीन हाणे हलूं था थोरो फॉरेक्स जी तरफ़। त जेको यॉन आहे उहो 40.71 ते स्टेबल थियो, जेको दिरहम आहे उहो 76.17 ते स्टेबल थियो, जेको रियाल आहे उहो 74.57 ते स्टेबल थियो, जेको डॉलर आहे उहो 279.72 ते स्टेबल थियो, जेको पाउंड आहे उहो 347
0.49 ते स्टेबल थियो। सो नाज़रीन हींअर ताईं जेके भी इंपॉर्टेंट ख़बरूं हुयूं उन्हनि सां अवांखे आगाही ॾिनी वई। इंशाअल्लाह ताला वरी मुलाक़ात कंदासीं नेक्स्ट एपिसोड में। अवां ॾिसी रहिया आहियो टुडेज़ वर्ल्ड। मां अवांजो एंकर शाहराज़।